जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, अॼु जो विषय है उतरायण। पंहिंजे उतरायण जो त्यौहार है उन मथां अॼु चर्चा कंदासीं कि आख़िर उतरायण जे ॾींहुं ही पाण तिल जा लड्डू यानी बोरिंडा छो खाईंदा आहियूं ऐं पतंग छो उॾाईंदा आहियूं। आख़िर छा कारण आहे? आख़िर असांजे पूर्वजनि इहा परंपरा छो शुरू कई? छा रीज़न आहे? त इन बारे में असां तव्हांखे जानकारी ॾियूं था। त कहानी कुझु ईअं आहे कि शनिदेव जी महाराज आहिनि, तंहिंजा पिता आहिनि सूर्यदेव। त सूर्यदेव जेॾी महिल शनिदेव जे घर आया उन टाइम ते उन्हनि जो घर पूरो सड़ी वियो, उन्हनि वटि कुझु कान बचियो हो। त शनिदेव पंहिंजे पिता खे राज़ी करण लाइ करे तिल ऐं लड्डू जो भोग लॻाई ऐं जल पियारे। तंहिंसां सूर्यदेव ॾाढा प्रसन्न थिया ऐं इहो चयनि कि मकर संक्रांति जे ॾींहुं जेको बि तिल या लड्डू गुड़ तिर इत्यादि जो दान कंदो ऐं सूर्य खे लोटी ॾियारींदो उन जे घर में सदाईं बरकत रहंदी ऐं विशेष करे शनिदेव जी भी कृपा रहंदी ऐं सूर्यदेव जी यानी असां पिता ऐं पुत्र जी कृपा रहंदी। ऐं अगरि ॿी ॻाल्हि करूं तिल जे लड्डूअ जी, त पाण बोरिंड जी ॻाल्हि करूं था त इहा हिन मौसम में खाइण सां हिकिड़ो मेडिकल फ़ाइदो बि आहे जेको आयुर्वेदिक जे हिसाब सां बि पंहिंजे शरीर लाइ करे लाभदायी रहनि था। छोकी जनवरी जे अंदरि दिसंबर जनवरी फरवरी इहे छा आहे सीउ जा ॾींहं तमामु घणा थींदा आहिनि जंहिंसां कि हार्ट गोड़ा सभु कपकपाईंदा आहिनि। त इन बचाव लाइ करे तिल ऐं गुड़ ॾाढो ई उपयोगी शइ आहे जेकी खाइणी घुरिजे। त साइंटिफिक कारण सां हिन खे फ़ाइदेमंद ॿुधायो वियो आहे। हाणे तव्हांखे ॿुधायूं था कि पतंगबाजी छो थींदी हुई, आख़िर छा कारण आहे, कंहिं शुरू कई हुई पतंगबाजी। त दोस्तों, अगरि पतंगबाजी जी ॻाल्हि था करूं त पतंगबाजी हूंदो राजा महाराजाउनि जो शौक़ु। हिकु राज्य जो राजा ॿिए राज्य जे राजा का पतंगबाजी कंदो, हिकु ॿिए खे संदेश मोकिलींदा कि अॼु पतंगबाजी पाण कंदासीं ऐं तमामु वॾियूं पतंगूं जेके आहे न ठाराईंदा हुआ कारीगरनि खां ऐं हिकु ॿिए खां लड़ाईंदा हुआ ऐं शर्तुनि जे आधार ते बि पतंगूं लड़ाईंदा हुआ कि अगरि तुंहिंजी पतंग कटिजी त ही राज्य मुंहिंजो ऐं मुंहिंजी पतंग कटिजी त ही राज्य तुंहिंजो रहंदो। उहो ई शौक़ु पोइ धीरे धीरे आम जनता में आयो। राज्य हिन जी जेकी जनता थींदी आहे न उन्हनि जे अंदरि आयो, उन्हनि पंहिंजे हिसाब सां पतंगूं ठाहियूं। तंहिंखां पोइ अगरि ॻाल्हि करूं 1947 जी, त जीअं देश आज़ादु थियो हो पंहिंजो, जीअं देश आज़ादु थियो पंहिंजो, त स्वतंत्रता जे उपलक्ष्य में पतंगबाजी थी हुई ज़बरदस्त। ऐं उन ॾींहुं खां वठी पोइ मकर संक्रांति जो ॾींहुं फिक्स थियो हो। कई जॻहियुनि ते मकर संक्रांति जे ॾींहुं पतंगूं उॾामियूं वेंदियूं आहिनि, त कई जॻह ते रक्षाबंधन ते उॾाइजी वेंदियूं आहिनि पतंगूं, त कई जॻहियुनि ते 15 अगस्त ते बि उॾाई वेंदियूं आहिनि पतंगूं। त पतंगुनि जो को वॾो औचित्य कान्हे। मेन औचित्य आहे गुड़ जे लड्डुनि जो, जेका पाण तिर जा लड्डू ठाहींदा आहियूं, बोरिंडा ठाहींदा आहियूं। त दोस्तों, अॼु असां तव्हांखे इन्हनि ॿिन्हिनि जे बारे में असां जानकारी ॾिनीसीं कि पतंगबाजी उतरायण जे ॾींहुं छो थींदी आहे ऐं इहा जेकी पाण तिर जा लड्डू बोरिंडा छो खाईंदा आहियूं, इन बारे में असां तव्हांखे हिकिड़ी अद्भुत जानकारी ॾिनी आहे। अहिड़ी ई अद्भुत जानकारियूं असां सदैव तव्हांखे ॾींदा रहंदासीं सिंधी समाचार राजस्थान ते। जय श्री झूलेलाल।